ब्रिया सिटी में कलोड़ा कॉलोनी में कलोड़ा बरादरी जे माण्हुनि जो औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾु ठारुशा वापसी। पुलिस एहलकार शाहिद कल्हड़ो जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़नि में अब्दुल रहमान कल्हड़ो, कुर्बान अली कल्हड़ो, मसमात साजिदा कल्हड़ो ऐं यास्मीन कल्हड़ो समेत ॿिया शामिल आहिनि। मौक़े ते एहतिजाज कंदड़ चयो त ठारुशा शहरवासी पुलिस एहलकार शाहिद कल्हड़ो असां सां ज़ुल्म ऐं ज़्यादती जा लीका लताड़े छॾिया आहिनि। पुलिस एहलकार शाहिद कल्हड़ो हुननि जे 16 सालनि जे नौजवान सिंघार कल्हड़ो खे नौशर फ़िरोज़ खां अख बेगुम करे छॾियो आहे। रिश्वत एवज़ छॾण जो मुतालबो कयो आहे। हुननि चयो त असां ग़रीब मिसकीन न आहियूं। नौजवान सिंघार कल्हड़ो यतीम आहे। संदसि माउ ऐं पीउ फ़ौत थी विया आहिनि। एहलकारनि शाहिद कल्हड़ो नौजवान खे 4 ॾींहंनि ताईं बांधी बणाए तशदुद जो निशान बणायो ऐं पैसा न मिलण ते हुन ठारुशा थाणे ते नौजवान खे बेगुनाह चर्च में चालान करे ज़ुल्म कयो आहे। हुन चयो त नौजवान मज़दूरी कंदो आहे। साॻी पुलिस एहलकार अॻु बि हुन खे खणी चालान कयो हो, जेको केस पिणु हलंदड़ आहे। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फ़िरोज़, सेशन जज नौशर फ़िरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी जांच करे ॼाणियल एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान मथां कूड़ा केस ख़तमु कया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।